वालेकुम दोस्तों, अज आया से होटल ते चाय पीण तो सोचो से अज तव्हां के लतीफ़ा बुधाया वजन अवां सां गॾु असांजो जुगाड़ी मां जो खान अचो तो शुरू मोबाइल को हलाए ॾाढी फोनी पियो अचे हिन घर वारी खे शक पियो कि घड़ी घड़ी फोनी पियो अचे चक्कर छा आहे खणी हुनजी मोबाइल चेक करे ॾिठी ॾिसे त वॾा नंबर सेव थिया आहिनि मासीअ जी धीअ पुफी जी धीअ मासात जी धीअ फलाणी धीअ टीरी धीअ वटि हिन चयो त शक पियोसि चई पंहिंजो नंबर हणी ॾिसां भला मुंहिंजो कहिड़ी धीअ जे नाले सां कयो अथई सेव हुन पंहिंजो नंबर डायल करे जीअं ओके कयो आगे लिखी आयो कुत्ते जी धीअ हिकिड़ो उस्ताद शागिर्द मूं क्लास में पुछियो हाँ अल्लाह दीन जे चिराग में ऐं छोकिरीअ जे मेकअप में कहिड़ी शइ हिक जहिड़ी आहे अच्छा तो हिकिड़े छोकिरे उथी करे जवाब ॾिनो सर आऊं ॿुधायां साचो ॿुधाए भला सर अगरि जेकर ॿिन्ही खे रंगदियो न ॿिन्ही मां निकिरंदो जिन ई आहे खान हिकिड़े ॾींहं वियो डॉक्टर ॾे तबियत ॾाढी ख़राब पई रहे भला ख़ैर त आहे मूंखे पकड़ींदो जो कमु कयो आहे मुंहिंजो छिकणो ई थो पिया न साईं वियो जेको आहे डॉक्टर खे तबियत चेक कराई ॾिसी करे डॉक्टर हिनखे ॾिसी तबियत चई यार तोखे का अंदरूनी बीमारी आहे जेका तोखे अंदरों अंदरों खाए थी पई वॾी जानलेवा बीमारी थी हिन तकड़ में खणी डॉक्टर जे वात ते हथ ॾिनो कि बसि कर भागा ॿाहिरि वेठी आहे जुगाड़ी हा खान वरी याद आयो छा लतीफ़ हो वो कमा सां वरी आयो आहे अची वञे को धमाको त न लतीफ़ हो न कजांइ अची चादर किन आशिक वजे माशिक डॉक्टरनी खे चयो काश मुंहिंजो हादसो थिए ऐं मां तुंहिंजे वार्ड में दाख़िल थियां वाह काश हादसो थिए मां तुंहिंजे वार्ड में दाख़िल थियां डॉक्टरनी चयो मुंहिंजे वार्ड में दाख़िल थियण लाइ तोखे हादसे जी न पर मौजूदे जी ज़रूरत आहे वो इन जे लाइ डॉक्टरनी चयो कि मां ॿार ॾियण ईंदी आहियां जुगाड़ी हा खान यार लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कंदा आहियो न अल्लाह यार का ये न कंदा अब ये न कयो यार कजो यार